वेलकम बैक नाज़रीन। स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे चऊं था भलीकार। पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। सिंध टीवी जी स्पेशल टीम जेका आहे उहा चोलिस्तान पहुची वई आहे ऐं उन हवाले सां चोलिस्तान केनाल जेको आहे उन जो कमु शुरू थी वियो आहे ऐं उन में हैरत अंगेज़ इंकशाफ़ात थिया आहिनि। उन हवाले सां पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे कंट्रोलर न्यूज़ ऐं एंकर पर्सन नईम सुमरो साहब। नईम साहब, अवां ख़ालिक बंगी साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हैरत अंगेज़ इंकशाफ़ आहिनि। 1.5 साल पहिरियां कमु शुरू थी वियो आहे, यानी जेका सदर हाउस में ऐवान सदर में मंजूरी ॾिनी वई आहे उनखां बि पहिरियां कमु शुरू थी वियो आहे। माना हिते माना को कानूनी वे आहे कोन? माना बिल्कुलु इसाक जे पाण सवेरे ॻाल्हायूं पिया, उनजी तस्दीक जेका पंहिंजी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम जो जेको मेंबर आहे अब्दुल ख़ालिक, उन बि कई त माना उते जेके लोकल माण्हू आहिनि उन्हनि जा बि जेको आहे न ख़दशा ख़तमु न कया विया आहिनि। उन्हनि बि एहतजाज जा सॾ ॾिना आहिनि। उनखां सवाइ सिंध त सॼी सरापा एहतजाज आहे। इट मीन्स जेके असुल पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि खे अवाम जे एहतजाज सां, अवाम जे मौक़िफ़ सां में को इंट्रस्ट आहे ई न। त इहा वॾी हिकिड़ी माना अलार्मिंग सिचुएशन आहे, ॾुखोईंदड़ सिचुएशन आहे त हिकिड़ो सॼो सूबो आहे जेको ॿरी रहियो आहे, जेको रोडनि ते आहे, जेको हिकिड़ो ई मुतालबो थो करे त ख़ुदा असांखे पंहिंजो पाणी जो हिसो पूरो ॾियो ऐं असांजे पाणीअ जे हिसे मां जेको आहे त तव्हां 1.2 मिलियन एकड़ चोलिस्तान में आबाद था कयो, उन जे बदिले में सिंध जी 12 मिलियन एकड़ ज़मीन था तबाह था कयो। इंडस डेल्टा जी हालति छा आहे हिन महिल, केनालनि में हिन में बैराजनि जी सूरत हाल छा आहे? जॾहिं तव्हां पाणीअ जी खोट खे था मुंहुं ॾियो त तव्हां पंहिंजी पॉलिसी उन हिसाब सां ठाहियो। ऐं जेका हिते ॾिसो न, असां वटि कोई इहो पहिरियों दफ़ो न थियो आहे। कारून झर जी कटाई वारो मामिलो तव्हां खां विसरी वियो। कारून झर जी कटाई अलाए केतिरो अर्सो अॻु में हली, उनखां पोइ इहे मामला अदालतुनि में आया। उन ते छा हो, उन ते पीपल्स पार्टी जो स्टैंड छा हो? जेके बि बिटो बल्तियाती निज़ाम आंदो पीपल्स पार्टीअ या ज़मीन लीज़ ते हुजे, या ज़मीनूं उहो त ॾिसो न, उहो हिकिड़ो हाणे जो आहे। पर तव्हां शुरूअ खां वठी ॾिसो त पीपल्स पार्टीअ जो जेका बिटी ऐं जेको आहे त ईअं खणी चइजे त मुनाफ़क़त वारी पॉलिसी रही आहे हिननि जे लाइ। छो त हिननि खे ख़बर आहे हिन में इहो पाण चई सघूं था त पीपल्स पार्टी जेका आहे हिकु तरफ़ सिंध में जेको आहे पंहिंजो वोट बैंक बि बरक़रार रखणु चाहे थी ऐं सिंध में सिंध जे आवाम सां ॿिट बि बीहे थी, चाहे उहो सहाफ़ियुनि जो मामिलो हुजे, कहिड़ो बि मामिलो हुजे, 6वीं तरमीम हुजे, हेॾां सिंध जे माण्हुनि खे या ओवरऑल आवाम ॾे वञी करे आवाम लाइ चवनि था त असां तव्हांजा आहियूं, जमहूरी पार्टी आहे। ॿिए तरफ़ वरी मथां जेके हुकुम उन्हनि खे मिलनि था उन्हनि ते फॉलो बि कनि था। इट मीन्स मथां पीपी जेका आहे प्रेशर बर्दाश्त नथी करे सघे। मसइलो ॾिसो न, इसाक इहो आहे त पीपल्स पार्टी जेको हिन महिल ताईं त इहा गेम खेॾंदी आई, पर हाणे इहा शइ हुन खां जेको आहे न हज़म न पई थिए अवाम खां। अवाम हाणे शऊर में अची चुको आहे। हाणे इहे शयूं जेको आहे न हिननि खे हज़म न थी सघंदियूं। हुकुमरान खे हाणे सम्झणो पवंदो, पंहिंजो क़िबलो दुरुस्त करिणो पवंदो। छो त हाणे अवाम सिंध जो सुजाग थी चुको आहे। हाणे ईअं न थींदो त तव्हां लॉलीपॉप ॾेई करे, हिकु ॿ बयान ॾेई करे, असेंबली में हिकिड़ी जेको आहे त जज़्बाती तक़रीर करे तव्हां जेको आहे त उहो थींदो त वाह यार वाह वाह जी तक़रीर करे, उहा ई ॻाल्हि आहे न। त हाणे सिंध जो अवाम इन्हनि जे जेको आहे त ठलनि दिलासनि में, ॾटनि में ऐं कूड़नि में न ईंदो। सिंध जो अवाम हाणे सुजाग थी चुको आहे। मसइलो इहो ई आहे त हुकुमरान हाणे मजबूर थिया आहिनि। कल्ह ताईं CM सिंध जो बयानु छा हो त जेको इहो केनालनि वारो मामिलो आहे इहो एहतजाजनि सां हल न थींदो ऐं फोरमनि ते असां आवाज़ उथारींदासीं। जॾहिं तव्हांजे चवण ते वफ़ाक़ी गवर्नमेंट CCI जो इजलास नथी घुराए त तव्हां कहिड़े फोरम ते मामिलो रखंदव? बार बार तव्हां इहा ॻाल्हि था कयो त वज़ीर आज़म असांखे ख़दशा ख़तमु कराइण जी ख़ातिरी कराई आहे। बार बार था चओ त असां जेको आहे त नून लीग जी सरकार सां गॾु आहियूं ऐं असांजा मामला जेको आहे त सिधा कया वेंदा। पर उते हुननि जी जेको आहे त दाल नथी ॻरे। पर हाणे अवाम बि सुञाणे चुको आहे हिननि खे त हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उते जॾहिं ॻाल्हियूं कनि था, पंहिंजे मफ़ादनि जूं ॻाल्हियूं कनि था। तव्हां मफ़ाद में पंहिंजे जेके मफ़ाद आहे, तव्हां सेनेट जी चेयरमैनशिप बि वरिती, तव्हांजा मफ़ाद आहे मुख़्तलिफ़ कमेटियुनि जी जेको आहे त चेयरमैनशिप बि वरिती, तव्हां सेनेटर पंहिंजा चूंडाया, तव्हां बलोचिस्तान में हुकूमत बि ठाही, ठीकु आहे, आइनी उहिदा माना जेके तव्हांजा पंहिंजे फ़ाइदे में जेके अवाम जे उहिदे जूं ॻाल्हियूं माना मफ़ाद जूं ॻाल्हियूं आहिनि उहे छो नथा वठो तव्हां? छो नथा ॻाल्हायो हुते? त पीपल्स पार्टी जे हुकुमराननि खे जेको PP चेयरमैन आहे, नौजवान आहे, पढ़ियो लिखियो आहे, उनखे सम्झणु खपंदो त जेकॾहिं अवाम जी इहा मुखालफ़त रही। हाणे ॾिसो
पीपीए जा जेके चूंडियल नुमाइंदा उन्हनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते रस्ता रोक थी थिए सुभाणे कहिड़े मुंहं सां वोट घुरण वेंदा? अच्छा नईम साहब, इनमें अव्हांखे छा थो लॻे पीपल्स पार्टी चोलिस्तान केनाल वारे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत सां ॿिट बढ़ियल आहे ऐं इहा सिंध जे हर माण्हू खे हर मकतब फ़िक्र खे ख़बर आहे, ॿार खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी उन्हनि सां मुलविस आहे। तव्हां छा था सम्झो अलाह न करे ऐं इहो केनाल ठही थो वञे उनखां पोइ इन जो इम्पेक्ट पीपल्स पार्टी जी पॉलिटिक्स ते पवंदो सिंध में? मां उहा ई तव्हां सां हाणे ॻाल्हि कई त जॾहिं जेके इन्हनि जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि आवाम में नथा वञी सघनि, हाणे ई मुख़्तलिफ़ हंधनि ताईं ख़बरूं पाण रिपोर्ट करे चुका आहियूं त उन्हनि जी रस्ता रोक थी आहे। सुभाणे जॾहिं इलेक्शन ईंदी त पोइ उन्हनि खे ॾिसो न इहो ट्रबल थींदो। पीपल्स पार्टी हाणे हिते असां वटि मुल्क में बदकिस्मती सां पैरेलल सिस्टम हलनि था पिया। पीपल्स पार्टीअ खे बि जेको आहे त इहे सम्झणो पवंदो, होश मां कमु वठिणो पवंदो त मुख़्तलिफ़ बहाना करे हे हाणे ॾिसो न पीपल्स पार्टी वारा इहे था रड़ियूं कनि त तव्हां केनालनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो न, हुकूमत किराइण जी ॻाल्हि छो था कयो? हा पर ठीकु आहे, जेकॾहिं असां ॾिसूं था त पीपल्स पार्टी जी हुकूमत वञे थी हली, पोइ केरु ईंदो? इहो बि सोचणो पवंदो तव्हांखे त असां पीपल्स पार्टी हमेशह इन शइ खे केश कराईंदी आहे त जेको बि सिंध जे लाइ आवाज़ु उथारियूं था, जेको बि सिंध लाइ ॻाल्हायूं था, असां ई था ॻाल्हायूं था। इन में हक़ीक़त ॿिनि पार्टियुनि जी तव्हां ट्रैक रिकॉर्ड खणी ॾिसो, पीटीआई छा कयो सिंध लाइ 3.5 साल हुकूमत कई। ॿियनि पार्टियुनि जो सिंध सां माना उन्हनि जो को इंट्रस्ट ई न आहे। त पीपल्स पार्टी खे बि सोचणो पवंदो ऐं अवाम खे बि जेको आहे न इहो पंहिंजो हक़ वठण लाइ ईअं ई आवाज़ु उथारिणो पवंदो। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिते ॿी का कुवत आई त पोइ छा उहा असांजे लाइ बहितरु हूंदी? इहो बि हिकिड़ो पंहिंजे हथ सवालु आहे। अच्छा नईम साहब, आखिर में इन्हीं केनालनि जे हवाले से मैं को शेर चवण चाहींदुसि तो वो अपने वीराने गुलिस्तान को बनाने के लिए हमारे सिंध के गुलिस्तानों को तबाह बर्बाद करना चाहते हैं। सो प्रोग्राम स्पेशल ट्रांसमिशन जेका है वो जारी है। हिते वठंदो शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी डिस्कशन जारी रहंदी ऐं पाण कोशिशि कंदासूं जेका सिंध टीवी जी स्पेशल टीम आहे उन्हनि सां पाण ॿीहर राब्तो कंदासूं ऐं जेके हैरत अंगेज़ इंकशाफ़ात आहिनि हिकु दफ़ो ॿीहर पाण मालूम कंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। स्टे विथ अस।